नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त नवाबशाह में अदालती हुकम खां पोइ ज़िले इंतिज़ामिया या आबपाशी खाते सां मिली भगत करे शाखुनि जे कपनि ते ठहियल अदावतुनि खे डाहण वारे नोटिस खां पोइ ताहिर कॉलोनी जा रहवासी घरनि खां ॿाहिरि निकिरी आया आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे AK डायरी। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त B सेक्शन थाने जे हद में जेको आहे गाजरावा नहर सां गॾु ही ताहिर कॉलोनी आहे। हितां जा रहवासी जेको आहे इरिगेशन अमले ऐं इंतज़ाम खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, हुननि जो छा मुतालबो आहे। सर, मुंहिंजो नालो वाहिद बख्श बिरोही, रहवासी हिन ताहिर कॉलोनी जिथे बीठा आहियूं। ही सॼी पट्टी जेका आहे सा रजिस्ट्री थियल आहे। असांखे खाम खाही डिपार्टमेंट इरिगेशन परेशान कयो पियो वञे। DC साहब, तव्हांखे बि सुभाणे अल्लाह पाक जे दरबार में पेश थियणो आहे। हीअं न त ही ग़रीबनि जा घर ड्राहियो ऐं तव्हां वरी आराम सां सुम्ही रहंदो। इहो यादि रखो, सुभाणे रब जे दरबार में हीअं असां जीअं परेशान आहियूं, तव्हांखे बि रब पाक उते घुराईंदो ऐं परेशान कंदो। मां सर नोटरी पब्लिक आहियां नवाबशाह। हिन सभु दोस्तनि जूं एग्रीमेंटूं रजिस्ट्रियूं तक़रीबन मुंहिंजे हथां ई ठहियल आहिनि। ही 25-30 सालनि खां हिते जा रहणवारा आहिनि। इहो तव्हां सभिनी दोस्तनि जा रिमार्क्स ॿुधा। सभु हिते ग़रीब फैमिलियूं आहिनि जेका 10-20 रुपया हिननि गॾु करे पंहिंजा घर ठाहिया आहिनि। हाणे अॼु गवर्नमेंट हिन जा घर किराइण जे चक्कर में, हालांकि सभु लीगल वेठल आहिनि, हिननि जी हर डॉक्यूमेंट टाउन प्लानिंग का पास थी, बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी का नक्शा पास थी, हर शइ ओके आहे। उन जे बावजूद भी इरिगेशन ऐं रेवेन्यू डिपार्टमेंट ही शइ क्लियर नथो करे सघे त हीअ असांजी प्रॉपर्टी आहे या हुनजी आहे। हिन सभिनी खे आवाम खे त कूड़ो ठाहिनि था, पर हिन खां पहिरियां हुन इदारनि खे, हुन माण्हुनि खे, हुनखे कैफ़े किरदार ताईं नथा पुॼाए सघनि जेका हिन सॼी इन में शामिल आहिनि। ग़रीब रजिस्ट्री शुदा हर चीज़ आहे। गवर्नमेंट ने आर्डर पे करे करायो। असांखे त ग़रीब माण्हू केॾा वञूं असां। बेरोजगारी, जब से हमें ये नोटिस मिला है, हमारे हस्बैंड इसी कश्मकश में है कि न जाना कब किस वक्त ये लोग आ जाएं। अब हम इतने गरीब हैं, ना तो हम कमा सकते हैं, 2 वक्त की रोटी खाना मुश्किल हो गई है। अब हम गरीबों से ये छत भी छीन लेंगे। अब ये बताइए दोनों कॉलोनियाँ कहाँ जाएंगी? जैसा कि प्राइम मिनिस्टर ने हम कहा था शुरू में कि रियासत मदीना के मुसलमानों के साथ ये सब कुछ होगा कि हमसे हमारे रोजगार भी छीन लिए गए और अब हमसे छतें भी छीन रहे हैं। तो ये बताइए हम गरीब अपने मासूम बच्चों को लेकर कहाँ जाएंगे? तव्हां ताहिर कॉलोनी जे रहवासियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेको हिते प्लाटिंग कई वई आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लीगल आहे। हिननि आला इख्तियार खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त फिलफोर जेको हिन जो नोटिस वरितो वञे ऐं इरिगेशन जो जेको करप्ट अमलो आहे उन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई बि कई वञे ऐं हिन में जेके मुलविस अंसर आहिनि या जेके मुलविस जेके हिननि में रजिस्ट्रियूं कराए ॾियण में या हितां जी इंतिज़ामिया आहे उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे।